अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल हवेली में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल दा मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को वञो बेल आइकन करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों पीर सोराब हाशिम खे चवंदो त पोइ बि पीर अमजद ॻाल्हि खे सम्झे ई नथो। हू बार बार मुॾे माण्हू पियो मोकिले। पीर अमजद चए थो हर हाल में तूं फ़ैसिलो करा। पीर अमजद खुलम खुला मूंसां दुश्मनी करे वेठो आहे। जेकॾहिं मूंखे आई न झिझकी पोइ मां इन खे हवेली में बि मारे ईंदुसि। ऐं हाशिम चवंदो त पीर सोराब इहो गादी जो नशो आहे, गादी जो नशो, न त पीर अमजद जी औकात छा आहे। ऐं ॿिए पासे हीर गोरी खे चवंदो त तूं पीर अमजद जे करे हिते हली आई। गोरी चवंदो त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असांखे मजबूरन में हिते अचणो पियो ऐं हालात ई अहिड़ा हुया। ऐं हीर चवंदो त अव्हां जूं त ई दुआ आहिनि जो तव्हां हिन हवेली में ख़ुशि आहियो। मूंखे भला कहिड़े ॾोहनि जी सज़ा मिली रही आहे ऐं मां छा लाइ छो हिते क़ैदियूं पई काटियां। ऐं गोरी चवंदो त ख़बर न आहे हीर तोखे हिन हवेली सां कहिड़ी दुश्मनी आहे, हिते त हर शइ तोखे मिले पई। ऐं हीर चवंदो त हिन हवेली में सभु कुझु आहे पर हिन हवेली में इज़त न आहे, उन जे करे हिन हवेली सां मूंखे नफ़रत आहे। ऐं ॿिए पासे शुमेला पीर अमजद खे चवंदो त हिते बीबी सां इंसाफ़ नथो थी सघे त आम औरत सां इंसाफ़ कीअं थींदी ऐं आम औरत सां तव्हां कहिड़ो ज़ुल्म कंदा हूंदव। पीर अमजद शुमेला खे चवंदो त तूं हद खां घणो ॻाल्हाए वई आहीं ऐं हद खां वधंदी थी वञी, तोखे कोई चवण वारो कोन्हे। तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।